मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सामीन, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन तां आऊं आहियां अव्हां जो मेज़बान जाफ़र मेमून। सिंध जे निहायती सुलझणे किरदार जेको न सिर्फ़ु क़ौमी कारकुन हो पर शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जो पाड़ू ऐं पारखू पिणु हो। उनजो काल्ह हैदराबाद में साईं सुलेमान जी अबड़ो, ज़ुल्फ़कार हाली पोटो ऐं ॿियनि सिविल सोसाइटी जे अॻुवाणनि तरफ़ां हिकु तज़ियती मेड़ाको थियो आहे। हिन तज़ियती मेड़ाके बाबति न सिर्फ़ु लफ़्ज़नि जी भेटा पेश कई वई आहे पर गीत बि गूंजिया आहिनि ऐं असां चाहियूं था त हिन प्रोग्राम जी रेडियो रिपोर्ट अव्हां जी समातनि ताईं रखूं। हीउ प्रोग्राम जंहिंमें ज़ुल्फ़कार हाली पोटे हिन प्रोग्राम खे हलाइण जा फ़र्ज़ अंजाम ॾिना आहिनि ऐं उन्हनि खां सवाइ अब्दुल रज़ाक उमराणी, फारूक सुमरो, लतीफ़ गाद, नूर अहमद जंजी साहब, जामी चांडियो, ज़ाहिदा ॾेथो ऐं डॉक्टर कादिर मक्सी ख़िताब कयो आहे। हिन वक़्तु ही अव्हां जी समातनि ताईं प्रोग्राम जी जेका रिपोर्ट असां रखूं पिया, हिन वक़्तु अब्दुल सत्तार ज़ंगे जो जेको असांजी सिविल सोसाइटी जो न सिर्फ़ु अॻुवान आहे पर उन सां गॾोगॾु हू क़ौमी कारकुन पिणु आहे, उहो मुखातिबु आहे। अचो त हिन सत्तार ज़ंगे जे आवाज़ सां गॾु असां बाक़ी जेके ख़्याल ऐं वीचार आहिनि या मंज़ूम भेटा जिन लफ़्ज़नि में पेश कई वई आहे उहा सॼी जी सॼी कार्रवाई अव्हां जी समात ताईं। जेका अॼोकी एफर्ट आहे या जेका अॼोकी कोशिशि आहे, सभ खां पहिरीं प्यारे ज़ुल्फ़कार मूंखे राति जो फ़ोन कयो, मां न खणी सघियुसि, और जीअं सुबुह जो उथियुसि मूं प्यारे ॾे फ़ोन कई त ज़ुल्फ़कार चयो यार हाणे ॻाल्हि इहा आहे त जेका असां सोशल मीडिया ते सूरत हाल ॾिसूं पिया ऐं सागर जे हवाले सां जेतिरो हुनजी मौत ते जेतिरो ॾुख ऐं तकलीफ़ क़ौम खे या नौजवाननि खे या सिंध में जेके सियासी वर्करनि खे पहुतो आहे त असां ते फ़र्ज़ु बीहे थो त जेकॾहिं किथे बि को लेफ्ट ओरिएंटेड को दोस्त गुज़ारे वञे थो या को समाजीदारनि जो दोस्त गुज़ारे वञे थो त असांजा जेके समाजीदारनि जा या असांजी कई अदियूं ऐं हिकदमि सरगर्म थी वञनि थियूं, पर जेकॾहिं को क़ौमी कारकुन गुज़ारे वञे थो त असां पोइ ते पेर था कयूं ऐं लवायूं था किथे किथे। पर असांजो फ़र्ज़ु इहो बीहे थो त सागर उहो दोस्त जंहिं सिंध लाइ जेल बि ॾिठा ऐं वेंदे वेंदे गुम थियल सियासी वर्करनि जो जिथे बि सिंध में एहतिजाज थियो हू पहुतो ऐं डॉक्टर साहब सां गॾु ऐं उस में, गर्मी में, सर्दी में जिथे किथे पहुचंदो, पाण पहुचंदो ऐं उनजो हिकिड़ो अंदाज़े बयां हूंदो, अंदाज़े बयां जंहिंमें हू लतीफ़ शनास साईं जीएम सैद शनास ऐं लतीफ़ शनासी में शाह लतीफ़ जा बैत थी सघे थो त असांखां केतिरियूं उचारनि में ऐं आम पढ़ंदे जेको आहे उहो ग़लतियूं थींदियूं।
पर मूं पाण कई भेरा सागर जो जेको अंदाज़ सन जे स्टेज ते आम स्टेजनि ते ऐं ॾिसंदोसि त उनखे दोस्त कापी कंदा हुआ। चवंदा आहिनि इरफान मेहदी जो जेको तक़रीर जो अंदाज़ हूंदो पूरी सिंध में, या चाची हफ़ीज़ कुरैशी जेको अंदाज़ हो सॼी सिंध में हिकिड़ो मुनफ़िरद अंदाज़ हो। उनखां पोइ असां जेकॾहिं किथे महसूसु कंदा हुआसीं त के दोस्त लिखण में सुठा हूंदा आहिनि पर के अंदाज़े बयां में सुठा हूंदा आहिनि। मां सागर हनीफुर्दी खे हुनजे अंदाज़े बयां खां माना मां छा पर पूरी सिंध जा जेके नौजवान दोस्त उनखे तमामु घणो भाईंदा हुआ। पर पोइ बि हिते महेश वेठो आहे, असां दोस्तनि जेका हिकिड़ी कोशिशि वरिती ऐं जेके डॉक्टर साहिबु डॉक्टर कादर मक्सी मोहतरम साईं जामी चांडियो साहिबु, साईं मुश्ताक अता ऐं पंहिंजो उमराणी साहिबु, ॿिया जेके बि दोस्त आया आहिनि ऐं सभिनी जो थोरा आहियां त हिते शरीक थिया आहिनि ऐं असां जो फ़र्ज़ु बीहे पियो त असां सागर खे पंहिंजे पारां जेतिरी भेटा ॾेई सघूं था। महिरबानी। दुंगीअ में दाणा वठी विझ वखर जा, दुंगीअ में दाणा वठी विझ वखर जा, वीर विढ़ंदई वेसरा वेह म वेगाणा, हीअ निंड न ॼाणा कॾहिं हणंदई कुन में। सभिनी क़ौमी कारकुननि खे आउं मुबारकबाद ॾींदुसि ऐं आउं उन्हनि खे इहो ट्रिब्यूट पेश कंदुसि त आउं उहो वर्कर जंहिं 40 साल वफ़ाक़ जी सियासत कई, जेल कमाया, रुपोशूं ॾिठियूं, पुठनि ते कोड़ा सठा, पर मुंहिंजो ईमान सलामत, मुंहिंजी आख़िरत मोचारी थियण जो जेकॾहिं आऊं अॼु महसूसु करियां थो त आऊं सही वाट ते आहियां, कंहिं सही रस्ते ते आहियां, त उहो अव्हां सभिनी जे करे आहे। जो अॼु मूंखे इहो महसूसु थिए थो त धरती ऐं धरतीअ जा सूर दुनिया जे मिड़नी सभिनी इस्मनि खां वधीक अहम आहिनि। त मुंहिंजी तब्दीलीअ जा मर्कज़ महरक अमी आहियो। मूंखे यादि आहे त मुंहिंजी यूनिवर्सिटी अताजी साॻी यूनिवर्सिटी आहे, आउं बि पहिरीं 79 बैच जो स्टूडेंट हुउसि, पर तइलीम जा मुंहिंजा 4 साल ज़ाया थी विया हलिया। अता वारा फाइनल ईयर में हुआ, हिन जो त अञा बि आर्किटेक्ट जा 5 साल थींदा हुआ, पर आउं वरी वञी तॾहिं दाख़िल थियुसि जॾहिं उहे दोस्त पास आउट करण वारी पोज़ीशन में आहे, त आउं वरी 83 में वञी उते स्टूडेंट थियुसि। ऐं मूंखे यादि आहे त असांजी पीपल्स पार्टीअ सां वाबस्तगीअ जे करे शमीर लुंड मुनवर मुंहिंजे लाइ पोस्टर आया त 7 ॾींहंनि जे अंदरि अंदरि यूनिवर्सिटी छॾे वञ न त तोसां घटि न थींदी। यानी मुंहिंजी सोच जेको आउं चवंदोसि त मूंखे तिरंगे झंडे में दफ़न कयो वञे ऐं आउं पंहिंजनि औलाद खे जेका वसियत कंदो हुउसि, पर आउं सम्झां थो त उहा मुंहिंजी वसियत जेका आहे उन ज़माने जे हिसाब सां दुरुस्त न हुई। त अॼु मुंहिंजी वसियत उहो तिरंगो झंडो न आहे, सिंध जी अजरक आहे। त इहो क्रेडिट सॼो डॉक्टर न्याज़ खे थो वञे, इहो क्रेडिट सॼो सागर हनीफ़ खे थो वञे, इहो क्रेडिट डॉक्टर कादर मक्सी थो वञे, इहो क्रेडिट साईं GM सैद जे तहरीरुनि ते वञे थो। त अॼु मुंहिंजो ईमान सलामत आहे जो घटि में घटि मूं धरतीअ खे सुञातो आहे, पंहिंजी ॿोलीअ खे सुञातो आहे। त आउं चवां पियो त मूं जहिड़ी हिकिड़े दफ़े मिनिस्टरनि जो राब्ता ऑफिसर रहियो आहियां, त मुलाक़ात थी, मशहूरु माण्हू आहे, हींअर सरदार शाह जे मुक़ाबले में बीठो, इलेक्शन हाराए वियो हलियो। त उन दोस्त खे वेठासीं कचहरी में, मूंखे चयो, हिकिड़े माण्हू मूंखां पुछो तुम्हारे पीर का कारनामा क्या है? जी जादव मंगेरे साहब जी, भाई मेरे पीर का कारनामा ये है कि मैं एक अभी करोड़पति आदमी हूँ, जिसके बाप ने जब जमीन पे बटाई हुई थी तो हमारे पास इतने दाने नहीं थे, घर में आए हुए मेहमान थे, तो मैं अपने सेठ के पांव पड़ गया कि खुदा के वास्ते बटाई के वक्त ये दाने कुछ हमें दे दो ताकि घर में मेहमानों को कुछ खिलाएं। तो बाबा आऊं पंहिंजे पीर जो ज़िंदा कारनामो आहियां जो अॼु आऊं करोड़पति आने खां वधीक कहिड़ो कारनामो आऊं पेश करियां। त हुन जो पंहिंजो कारनामो ॿुधायो। आऊं अॼु तव्हां सभिनी क़ौमी कारकुननि खे थो चवां त मुंहिंजी सूरत में आऊं तव्हां सभिनी जी ताबीर आहियां। त अॼु मुंहिंजो घटि में घटि आऊं मरंदुसि त घटि में घटि मुंहिंजो ईमान सलामत हूंदो। त कंहिं बि दोस्त खे मायूस थियण जी ज़रूरत कान्हे का, छो जो के विचीअ ते अची रोज़ो टोड़ींदा आहिनि, के विचीअ वक़्तु वरी रोज़े खे वधीक मज़बूत कंदा आहिनि। त मूं रोज़े खे वधीक मज़बूत कयो आहे ऐं अमीं बि गॾिजी बिना हिन डप ऐं डाह जे त तारीख़ में असांखे वोटनि, कुझु दोस्त वोटनि सां पिया ॻणीनि, फलाणे हेतिरा वोट कया, अड़े बीहण खे ई ॻणबो आहे। लतीफ़ चयो न, हल त हेकांदी थिए वेही विझुम वेर, दिल में दौर माण तूं फिरण संदो फेर, तोड़े लही न पेर तपण राहत रुञ में। त कादर मक्सी तोखे रुञ में बि राहत मिलंदी त तो तुंहिंजे हिसे जी ड्यूटी अदा कई।
हिमत सां तो पंहिंजे हिसे जी ड्यूटी अदा कई त सिंध खे पंहिंजे क़ौमी कारकुननि ते फ़ख़ुरु आहे, सिंध खे पंहिंजे क़ौमी कारकुननि ते हद दर्जे जो अहसासु आहे। वक़्तु साबित कंदो त ही वक़्ती लुड़ लही वेंदा हलिया ऐं असीं सभई पंहिंजे क़ौमी कारकुननि खे ईअं ई मनताऊं ॾींदा रहंदासीं। मंज़ूम भेटा ॾांहुं था वञूं ऐं गुज़ारिश कंदुसि आशिक़ साईं खे त हिकिड़ो कलाम असांखे अची ॿुधाईंदे हिकिड़ो दौर ॿियो हलाईंदे। राणा आहिनि, राणू था कनि। अयाणू अयाणू नथी तूं अयाणू तुंहिंजी आहे मूमल तूं ई काकराणू तुंहिंजी आहे मूमल तूं ई काकराणू अयाणू अयाणू शहीदनि जी तारीख़ नए सिर पई लिखिजे शहीदनि जी तारीख़ नए सिर पई लिखिजे लिखे सभु को तोले लिखे सभु को तोले त सूर्य सामाणू अयाणू अयाणू नथी तूं अयाणू तुंहिंजी आहे मूमल तूं ई काकराणू ओ मोखी मतारा ओ मोरड़ा भाया ओ मोखी मतारा ओ मोरड़ा भाया कलाची तुंहिंजी कलाची तुंहिंजी तूं उन खां पुराणू अयाणू अयाणू नथी तूं अयाणू तुंहिंजी आहे मूमल तूं ई काकराणू न अरगो न ईंदा न तरखान रहंदा न अरगो न ईंदा न तरखान रहंदा बिलावल लहाणे बिलावल लहाणे न ठहंदो को घाणू अयाणू अयाणू नथी तूं अयाणू तुंहिंजी आहे मूमल तूं ई काकराणू तुंहिंजी आहे मूमल तूं ई महिरबानी आशिक़ साईं। हाणे मां प्यारे फारूक सुमरे खे गुज़ारिश कंदुसि। मौत अटल आहे पर कुझु मौत सदमो बणिजी वेंदा। सागर जो अणमुदाइतो मौत मुंहिंजे ख़्याल में सिंध लाइ असां सभिनी लाइ सदमो आहे। मां हिते बि पंहिंजो पाण सां हिते वेठल दोस्तनि सां ऐं सिंध सां तज़ियो कयां। सागर हनी को शौक़िया या जज़्बाती सियासी कारकुन न हो। हुन हिकिड़ो सोची सम्झी उहा वाट वरिती जंहिंखे सिंध खे पंहिंजे सदोरे पुट ते फ़ख़ुरु रहंदो। मां घणो न ॻाल्हाईंदुसि, आख़िरी ॿिनि जुमलनि में सागर जे किरदार खे सागर उहो किरदारु हो जंहिं शाह खे सम्झी सैयद खे सुहिणो करे सिंध लाइ पंध कयो ऐं अहिड़ा पंध अजाया न वेंदा आहिनि ऐं उहे पंध ॿियनि लाइ सुहिणा बणिजी वेंदा आहिनि। तव्हां सभिनी महिरबानी साईं फारूक। असां वटि प्यारो लतीफ़ ॻाल्हि हिते मौजूदु आहे, अचनि ॿ कर असां सां शेयर कंदो। बिस्मिल्लाह। जिते सागर सां एफिलिएशन जे गुज़िरियल 15 सालनि खां वठी जॾहिं खां असां जामशोरे में आयासीं तालीम हासिलु करणु हिसाब जा मेंबर थियासीं त मां सम्झां थो त मथे सतह ते असांजो क़ौमी तहरीक जी जेका असांजी मर्कज़ी बॉडी हूंदी हुई उन में अगरि कंहिंसां राब्तो हूंदो हो, असां शागिर्द कंहिंसां रूबरू राब्ते में हूंदा हुआसीं त सागर हूंदो हो जंहिंसां असां जेके मसइला हूंदा हुआ ॻाल्हियूं हूंदियूं हुयूं
उहे शेयर कंदासीं। उन वक़्तु असांजो मर्कज़ी अॻवान हूंदो केर अंसारी, तक़रीबन जेल में हो, उहो सॼो अरसो जेको असांजो शागिर्दी दौर रहियो, त जेके बि असांजा इशूज़ जेके बि मसइला थिया उहे असां सागर सां शेयर कंदा हुआसीं। ऐं जंहिं वक़्तु बि असांखे यूनिवर्सिटीअ में ज़रूरत पवंदी, मां मेराण में पढ़ंदो हुउसि, मेराण जो शागिर्द हुउसि, उहिदेदार हुयुसि, ऐं उहिदेदार कराइण वारा बि सागर वारा हुआ। असांजो हक़ीक़त में इहा आहे त डॉक्टर साहिबु सुञाणे थो त जंहिं बैकग्राउंड सां वास्तो रखूं था त हिते सियासत लाइ मना कई वई त वञी सियासत न करणी आहे असांखे, त उहा ई शइ सोचे आयासीं। पर सागर जहिड़ा दोस्त मिलिया, उते हुननि ॾिठो यार तव्हां हिन बैकग्राउंड सां वास्तो था रखो त तव्हां हिते छा था कयो, तव्हां ॿियनि लाइ कमु कयो। ऐं उहा ई सोच खणी अची आयासीं ॿियनि लाइ कमु करण जो सोचे करे। त हिन दोस्त जी जेका असां नौजवाननि में मूं जेका पज़ीराई ॾिठी, जेका नौजवाननि सां हुनजी मुहबत ॾिठी, नौजवाननि जी हिन सां मुहबत ॾिठी, उहा तमामु ज़बरदस्त थी। असांजी पंहिंजी हुन सां तमामु घणी मुहबत हुई। मां ज़ाती तौर ते जेकी ॻाल्हियूं शेयर करणु चाहींदुसि त मूंखे ज़ाती नंढो वॾो ऑफिशियल प्रोफेशनल कंहिं बि क़िस्म जो मसइलो हूंदो हो, बिना कंहिं हबक जे, बिना कंहिं शर्म जे, मां सागर खे फ़ोन कंदो हुउसि, भली साल खां फ़ोन कयां, साल खां पोइ फ़ोन कयां, कॾहिं बि ईअं न चवंदो त साल खां पोइ फ़ोन कई अथई, किथे आहीं, छा आहीं, सागर साईं कहिड़ा हाल आहिनि, ख़ैर हा लतीफ़ साईं कहिड़ा हाल आहिनि। हिकिड़ी मां तव्हांखे दिलचस्प ॻाल्हि ॿुधाईंदो रहां, 3 इदारनि सां मुंहिंजी तमामु वॾी वेझड़ाइप रही आहे, जिन में घणो वक़्तु कमु कयो आहे। महेश साहिब जी हलचल में असां न्यूज़ एडिटर हुअसि, चङो टाइम मूं कमु कयो। ऐं उनखां पोइ सिंध टीवीअ में डॉक्टर अब्दुल करीम राजपर, ऐं टियों आहे सेंटर ऑफ एक्सीलेंस आर्ट एंड डिज़ाइन में साईं भाई ख़ान शेफ। त इन्हनि 3 फेज़िस में जेको ही 10-15 साल गुज़रिया, त हलचल में जॾहिं आउं कमु कंदो हुउसि त सागर सां मिलंदो हुउसि, सागर साईं कहिड़ा हाल आहिनि, हमेशह ईअं चवंदो ओ महेश कुमार कहिड़ा हाल अथई, ख़ुशि आहियां। वरी फेज़ गुज़रियो, उनखां पोइ सिंध टीवीअ में आयुसि त वरी उते ईअं मिलंदो हो, हाओ डॉक्टर करीम राजपर कहिड़ा हाल अथई। वरी दौरु गुज़रियो, हीउ जेको वक़्तु हुयो 3-4 महीना थिया आहिनि, आख़िरी मुलाक़ात थी, ईअं ई मिलंदो हो, ओ भाई ख़ान शेर कहिड़ा हाल अथई। त हुनजो पंहिंजो हिकिड़ो अंदाज़ हो, कॾहिं बि असां हुनखे मायूस न ॾिठोसीं, तमामु घणो उत्साह, के बि इशूज़ हूंदा हुआ, MKM सां ठाह जूं ॻाल्हियूं, कहिड़ियूं बि ॻाल्हियूं, जेके बि मुख़्तलिफ़ शयूं हूंदियूं डिस्कस कंदा हुआसीं, पुछंदा हुआसीं। हिकिड़ो मर्कज़ी अॻवान हो, हुनजी ओपिनियन मालूम करण जी कोशिशि कंदा हुआसीं। ॾाढो उत्साहींदड़ माण्हू हो, तमामु घणो। ऐं मां चवां थो असां जेको हिते अॼु वेठा आहियूं ऐं असां में सागर कोन्हे, इहा ख़ुदि हिकु वॾी तकलीफ़ वारी ॻाल्हि आहे। हर हंधि हर महफ़िल में उहो असां सां गॾु हूंदो हो, जिते हूंदा हुआसीं हिकिड़ी सिक हूंदी। ऐं डॉक्टर साहिबु मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त तव्हां सां बि मुलाक़ातूं असांजी थींदियूं, सागर जे थ्रू ई तव्हां सां मुलाक़ातूं थींदियूं। ऐं मीडिया सेंटर ते जॾहिं खां सागर उहिदेदार कोन रहियो त असांजी अचु वञु बंदि थी वई। असां मीडिया सेंटर ते सागर रौनक हूंदो हो, हर वक़्तु हुते अवेलेबल हूंदो, का बि शइ हूंदी हलिया वेंदा हुआसीं, मिलंदा हुआसीं, दोस्त ॿुधाईंदा, फ़ोन कंदा हुआसीं, किथे बि हूंदो मोटर साइकिल ते पहुचंदो, असां सां मोटर साइकिल ते निकिरी पवंदो, को हिजाब न हो। हक़ीक़त इहा ॾाढी दुख जी ॻाल्हि आहे, तमामु तकलीफ़ जी ॻाल्हि आहे। आख़िरी भेरो आउं हुन सां मिलियुसि, मीडिया सेंटर ते आयुसि, हुनजो ताज़ियत करणी आहे, मूंखे मोटर साइकिल ते ॿई कोटड़ीअ निकिरी पियासीं, कोटड़ी वियासीं त उतां ई वरी वापसीअ ते मां चयोमांसि छॾे अचां, वापसि न आयो, उतां ई रक्शो करे वापसि आयो ऐं असां ॿिए जी ताज़ियत ते वियासीं। अॼु पाण सागर ताज़ियत जी मेड़ाक में वेठा आहियूं। हक़ीक़त इहा आहे, ॾाढी दुख जी ॻाल्हि आहे। मां ही कुझु ॾींहंनि खां जॾहिं खां ख़बर पई, मूं पहिरीं पोइ सतार ज़ंगेजे जी पढ़ी, सुबुह सां जीअं ई उथियुसि, उन वक़्त खां असां तकलीफ़ में हुआसीं। ॻाल्हायां पियो, कुझु ॻाल्हाइणु चाहियां पियो कंहिंसां, असां वटि क़ौमी तहरीक जी हिन सूरत हाल इहा आहे त तव्हां माण्हुनि सां कंहिं ॻाल्हि एक्सप्रेस नथा करे सघो, कंहिंसां ॻाल्हाए नथा सघो। हिकिड़ी अंदरि में मूंखे हिकिड़ी ॻाल्हि हुई, इहे लफ़्ज़ मूं पाण ॻाल्हाइणु पई चाहियां सागर जे जेका आहे ताज़ियती मेड़ाके में, तंहिं लाइ मूं पाण साईंरनि खे नालो ॾिनो त मां ॻाल्हाईंदुसि सागर ते। इहा हिकु क़िस्म जी जेके मुंहिंजे अंदरि में लफ़्ज़ आहे, इहे मूं सागर खे पंहिंजे लफ़्ज़नि जे ज़रिए भेटा ॾियण जी कोशिशि कई। उनखां तमामु मथां हुआ, सागर जो किताबु आहे मूं वटि, प्यार ऐं आज़ादी, मूं सॼो पढ़ियो आहे। केतिरनि माण्हुनि वटि मूं उहो किताबु ॾिठो आहे, सभिनी खे हुन अक्सर माण्हुनि खे गिफ्ट कया। ख़ुशी थींदी आहे, असांजे दोस्त जो किताबु कंहिंजे बुक शेल्फ में पियो आहे ऐं किताबनि जी तलक़ीन कंदो हो, उहा असां कंहिं हद ताईं मिड़ई पाण ई कोशिशि कंदा आहियूं। ऐं रियली मां तव्हांखे दिलि सां थो ॿुधायां, असांखे तमामु घणी माना तकलीफ़ थी आहे, शायदि माना बर्दाश्त जहिड़ी ॻाल्हि कोन्हे। अणमुदाइती शइ आहे, ॿुधंदा हुआसीं अणमुदाइतो लफ़्ज़, उनजी हक़ीक़ी माना में हीअ अणमुदाइती शइ असांजे अखियुनि ॾाढो ज़िंदगीअ में पहिरियों भेरो थी आहे। महिरबानी। महिरबानी। ॾात वॾी शइ न आहे, पर सच वॾी शइ आहे, ऐं जो सच मचाए सो मच वॾी शइ आहे। हाल में वेठल सिंध सां मोहबत कंदड़ सभई दोस्तो, जीअं सिंध, असांजो दोस्त हनीफ़ सागर बुर्दी साहिबु हलियो वियो आहे जिस्मानी तौर ते हितां, पर उहो असां में ऐं हिते सिंध में, सिंध जी धरती ते सदियुनि ताईं रहंदो। हनीफ़ सागर, उन जा अनेक तारफ़ आहिनि। हनीफ़ सागर जी
मूंसां पहिरीं मुलाक़ात ऐं पहिरीं सुञाणप 2001 में उमरकोट में थी। उन वक़्त में शोर स्टेशन ते हनीफ़ मुलाज़मत कंदो हो मौसमियात खाते में। हनीफ़ सागर खे हिननि गुज़िरियल 20 सालनि में जंहिं अंदाज़ साम्हूं हलंदे ॾिठो त हू ईअं सम्झो त हिकिड़ी हवा हो ऐं उहा हवा जंहिंमें ख़ुशबू ई ख़ुशबू हूंदी हुई। ऐं हनीफ़ सागर एतिरो बहितरीनु कम्युनिकेटर हो जो शाह लतीफ़ खे पढ़ी उहो सुठे नमूने शाह लतीफ़ जो एॾो वॾो क़ौमी कारकुन में सुठो ओरेटर हूंदो हो, एॾा सुठा बैत पढ़ंदो हो जो उन्हनि बैतनि ते माण्हू मोबिलाइज़ थींदा हुआ। पर हनीफ़ जी जेका बुनियादी अप्रोच हुई ऐं जेका हुनखे मुनफ़र्द सभिनी कारकुननि खां मथे करे थी, उहा हुनजी हिकिड़े उन धरतीअ सां मोहबत कंदड़ हारीअ वारी हुई। जीअं हारी पंहिंजे धरतीअ सां मोहबत कंदो आहे, उन मंझां जेके शयूं ॿियनि जे रिज़्क़ रोज़ी अलावा उपाईंदो आहे, ख़िदमत कंदो आहे ऐं घणनि माण्हुनि जो भरजलो थींदो आहे। ईअं हनीफ़ जी ख़्वाहिश हुई त हीअ सिंध एॾी ख़ुशि थिए ऐं ईअं हू उन्हनि कारकुननि सां मोहबत ऐं प्यारु कंदो हो। ऐं हुन सॼी उमिरि जंहिं बि अंदाज़ सां हलियो, उनजो इहो किताबु आहे, उन किताब में पंहिंजा ख़्याल लिखिया आहिनि। पर इन खां वधीक उन तमामु घणो ॻाल्हायो आहे। हनीफ़ 2 वॾा कमु कया आहिनि। हिकिड़ो उन तमामु घणो ॻाल्हायो आहे, उनजो ॻाल्हायल किथे अलाए महफ़ूज़ हूंदो या न, दोस्तनि कयो हूंदो या न। ॿियो उन सॼी सिंध जी ट्रेवलिंग कई। का बि तहरीक हुजे, उन तहरीक में जेसि ताईं आम माण्हू सां तव्हां नथा मिलो तेसि ताईं उहा तहरीक उभी न सघंदी आहे। तहरीक आम माण्हुनि लाइ हूंदी आहे, इनकलाब तब्दीलियूं सभु आम माण्हुनि लाइ हूंदा आहिनि। हनीफ़ आम माण्हू हो, आम माण्हुनि सां प्यारु कंदड़ हो। उहो हवा वांगुरु कीअं हलियो वियो। ऐं आउं हनीफ़ लाइ सिर्फ़ु इहो चवंदुसि त ही वाज़ एन अनसंग हीरो। हिकिड़ा ॻातल हीरोज़ हूंदा आहिनि, पर हनीफ़ असांजो अहिड़ो दोस्त हो जेको ख़बर न आहे तारीख़ हुनखे कीअं ॻाईंदी। वॾनि माण्हुनि खे वॾियूं मञताऊं मिलंदियूं आहिनि, हनीफ़ खे उनखां वॾी मञता मिलंदी। तव्हां सभिनी जी महिरबानी ज़िंदगी में। हिकिड़ो समाज जो सोचींदड़ माण्हू, मुतहरिक माण्हू, पॉज़िटिव माण्हू ऐं सभिनी खे मान ॾींदड़ माण्हू। ऐं मुंहिंजे ख़्याल में को सिंध में माण्हू न हूंदो जेको हिन लाइ गिला करे त को हिन कंहिं सां को ॿाड़ो ॿोलियो हूंदो, कंहिं सां ख़राबु हलियो हूंदो। त अहिड़ा माण्हू तमामु घटि थियनि था। त इन करे मूंखे बि ज़ाती तरह हुनजे इन विछोड़े जो ॿुधी ॾाढो ॾुख थियो। ज़ाती तरह मुंहिंजी जॾहिं हू GS में शामिलु थियो, उनखां पोइ कचहरी कॾहिं कान आई। मिलंदो जाम वासूं प्रोग्रामनि में तालुक़ु हुयो उहो दोस्ती जो, पर कचहरियूं हुन सां मुंहिंजी जेके ॿ-4 हुयूं उहे जॾहिं ही सिंध सागर पार्टी में हूंदो ऐं असांजी तक़रीबन साॻियो ई साल आहे, हम उमिरि हुआसीं। ऐं मां यूनिवर्सिटी में पढ़ंदो हुउसि त उते ई अक्सर ईंदो हो ऐं उते मिलंदो हो। ऐं मूंखे यादि आहे हिकिड़े भेरे मूं वटि आयो, जॾहिं पहिरियों दफ़ो मूंखे यादि आहे त मूंखे हीअ जीअं सिंध सागर पार्टी में हो त मां हिनखे ॾाढो मुतहरिक ॾिठो। उन ज़माने में बि ईअं खिलणो सन्हड़ो वधीक हो ऐं ईअं ई ॻाल्हाइणो खिलणो, तमामु कुर्बाइतो माण्हू, मुतहरिक माण्हू, ज़हनी तरह हिकु माण्हू। त मां हुनखे भो करायो। मां चयोमांसि त तोखे सिंध सागर पार्टी जी कहिड़ी ॻाल्हि थी वणे जो तूं पार्टी में वियो आहीं? पर सिंध सागर पार्टी जी आख़िर कहिड़ी, मूंखे यादि आहे एल हॉस्टल जी असां वेठा हुआसीं कैंटीन में, त हुते तोखे कहिड़ी ॻाल्हि हुनजी वणी आहे? त चई त जेको मौलाना अज़ीज़ लाइ ॿोयो आहे उनजो ॾाढो मुनफ़रद मौक़िफ़ु आहे, उहो तव्हां ॿुधो आहे कॾहिं? मां चयो मां हुनखे रूबरू न ॿुधो आहे, पर उनजे बारे में ख़बरचार आहे। ऐं चई उनजो जेको रुते नज़र आहे उहो तमामु ज़बरदस्तु आहे। उहो इस्लामी पासो बि खणे थो, क़ौमी पासो बि खणे थो ऐं शाह वलीला जी फ़िक्र जेको बदिलजी वियो आहे उनखे हू संभाले थो, इहे शयूं करे थो। इहा ॻाल्हि कंदी आहे। वरी मां छेड़ियो सम्झांसि त मां चयोमांसि त शाह वलीला जो जेको मकतबु आहे, मुंहिंजूं गुज़िरियल 3 पीढ़ियूं उनजा आलिम रहिया आहिनि, पर उन में आहे त कुझु बि कोन्हे ऐं नरगो कुझु कोन्हे, पर उहो इंतिहाई जेको पॉइंट ऑफ व्यू आहे हुजत प्रस्त आहे। त तोखे हुन में कहिड़ी ॻाल्हि थी वणे? त ईअं कचहरी ॻाल्हि खुली। मूंखे वणी ॻाल्हि कहिड़ी त वॾो कमिटेड क़िस्म जो कारकुन हो, पर हरूभरू घणो अजायो बहस न कई। मूंखे चई त 3 ॾींहंनि खां पोइ अचे थो मौलाना अज़ीज़ लाइ ॿोयो, पोइ तव्हां टाइम कढो, तव्हांखे उन सां विहारियो ऐं कचहरी करायो। हा मरण करे ऐं असांजी कचहरी थी वियो आहे ऐं कचहरी थी वियो आहे। पोइ मौलाना साहिब सां मिलंदी हुयूं। पोइ उनखां पोइ बि काफ़ी दफ़ा मिलियासीं, पर मूंखे हिन में ॻाल्हि जेका वणी उन ज़माने में कचहरी में त रिजिड माण्हू न हो, माना ॻाल्हि ॿुधंदो हो, ॻाल्हि कंदो हो ऐं हुन में का बि शइ पर्सनल करे न वठंदो हो। अजायो ज़िद कज बहसी जेका सियासी कल्चर जो हिसो हो उहो हिन माण्हूअ मां न ॾिठो हुन ज़माने में। पोइ जॾहिं GS में आयो त असां पोइ मिलंदा जाम हुआसीं प्रोग्रामनि में, डॉक्टर साहिब ॿियनि सां सभिनी सां, पर कचहरी असांजूं पोइ कोन्ह थियूं ऐं ईअं तफ़सील सां वेही। पर उहे स्टूडेंट लाइफ जे ज़माने में मूंखे यादि आहिनि। बहरहाल मूं हुनखे सदाईं खिलंदे ईअं छो जी तस्वीर में आहे, खिलणो, कुर्बाइतो माण्हू, पॉज़िटिव माण्हू ऐं
हुनजो जेको हिकु महलो मौत आहे ज़ाहिर आहे त उहो न रुगो नुक़सानु तंज़ीम जो आहे पर असां सभिनी नुक़सानु आहे ऐं सॼे समाज जो नुक़सानु आहे। छाकाणि त तव्हां ॾिसो त असांजे समाज में जेॾो घणो किरोध आहे ऐं जेॾो हिते हिक ॿिए जे बारे में हिकिड़ा मनफ़ी रवैया आहिनि ऐं उन सॼे माहौल में अहिड़ा माण्हू वॾी हिकिड़ी विच थियनि था जेके माण्हू ख़्यालनि जे फ़र्क़ जे बावजूदि ॿिए जो एतिराम कनि था, ॿिए जो लिहाज़ कनि था, पंहिंजी ॻाल्हि कनि था, ॿिए जी ॻाल्हि ॿुधनि था। त मुंहिंजे ख़्याल में इहो जेको रवादार कल्चर हिन माण्हू जी शख़्सियत में हुयो, इहो सिंध खे ज़रूरत आहे हिन कल्चर जी। ऐं उहो कल्चर जेको आहे उहो सिंध जी ज़रूरत सियासत में बि आहे, समाज मजमूई तरह उन में आहे। त मुंहिंजे ख़्याल में हिन माण्हू जी ख़ूबसूरती आई त जंहिं बि महफ़िल में हूंदो, जंहिं बि जाइ ते हूंदो, इहो मुर्कूं बिखेरींदो ऐं हिकिड़ो ज़िंदगी जो अहसासु महसूसु थींदो। ऐं हक़ीक़त आहे त उनजो कुमहलो मौत सभिनि जे लाइ हिकिड़ो अफ़सोसनाक ॻाल्हि आहे। ऐं ॾाढी सुठी ॻाल्हि कई आहे डॉक्टर साहिबु त जेके दोस्त उन सां वेझा रहिया घणा उन यादगिरियूं लिखो ऐं सभु दोस्त उहे लिखनि। ऐं ज़ाहिर आहे त दुनिया मां हर को माण्हू ईंदो हलियो, पर इहा भेटा उनजे नाले में इहा हिकिड़ी सुठी भेटा थींदी। ऐं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांजी दोस्तनि जी महिरबानी। लहरूं लड़की बण वण वड़की, हो लहरूं लड़की बण वण वड़की, लहरूं लड़की बण वण वड़की, लहरूं लड़की बण वण वड़की, लोलियूं ॾे थो वाह, लोलियूं ॾे थो वाह, मिट्टी मुंहिंजी मां, सिंधड़ी मुंहिंजी मां, मिट्टी मुंहिंजी मां, मिट्टी मुंहिंजी मां, धन्य सिंधु दरिया, धन्य सिंधु दरिया, मिट्टी मुंहिंजी मां, सिंधड़ी मुंहिंजी मां, टिम 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 ॾीअड़ो मिट्टी, मुरली ऐं जोगियड़ो मिट्टी, हर को आपा धीअड़ो मिट्टी, हर को आपा धीअड़ो मिट्टी, वक़्तु सुहानो यार यगानो, वक़्तु सुहानो यार यगानो, सारो रंग रचा, मिट्टी मुंहिंजी मां, सिंधड़ी मुंहिंजी मां, अख इशारो मिट्टी आहे, बीन तू तारो मिट्टी आहे, प्यार ऐं प्यारो मिट्टी आहे, प्यार ऐं प्यारो मिट्टी आहे, चाहींदड़ खे घाईंदड़ जो, चाहींदड़ खे घाईंदड़ जो, गहरो गहरो घाव, मिट्टी मुंहिंजी मां, सिंधड़ी मुंहिंजी मां, तंबूरे जी तूं मिट्टी, खिल ख़ुशी ऐं ख़ुशबू मिट्टी, अखड़ियूं मिट्टी सुरमो मिट्टी, अखड़ियूं मिट्टी सुरमो मिट्टी, सुर आलापण कीन किढापण, सुर आलापण कीन किढापण, चपन जो ही चा, मिट्टी मुंहिंजी मां, सिंधड़ी मुंहिंजी मां, तुंहिंजो तिल फुल चोटो आहे, पाणीअ ते ॼण फोटो आहे, चोलीअ जो ॼण ओटो आहे, चो
उडड़ी वेंदो उखड़ी वेंदो उडड़ी वेंदो उखड़ी वेंदो जो भन खे न जटा मिट्टी मुंहिंजी मां सिंधड़ी मुंहिंजी मां थन सिंधु दरिया मिट्टी मुंहिंजी मां सिंधड़ी मुंहिंजी मां अख़बारुनि में थोरो घणो पढ़ूं था, NGOs ते माण्हू घणियूं था उलर कनि, पर यकीन कयो थोरो घणो बि हिन वक़्तु पढ़ाई जो रुझान आहे त कुझु NGOs आहिनि जेके एडवोकेसी जो कमु थियूं कनि उन्हनि में आहिनि। त आउं सम्झां थो जेका क़ौमी क़यादत ते वेठी आहे सियासी कारकुन आहिनि असांजा ॾाढा जेके जिन ते दोस्तनि खे एतमाद आहे त इहे सिंध जी एजेंडा खे अॻिभरो था कनि, त असांजो फ़र्ज़ु आहे त असीं इन ॻाल्हि खे रिवाइव कयूं, लिखणु पढ़ण वारी रिवायत ॾांहुं मोटी अचूं। ऐं ख़ासि तौर ते जेके प्रोसेस वारा कारकुन आहिनि उन्हनि खे त हर वक़्तु लिखणु घुरिजे, डायरी लिखणु घुरिजे, नोट्स लिखणु घुरिजनि, उहो ज़रूरी न आहे त ऑर्डर में हुजनि, पर उन्हनि खे हिकिड़ो रेंडम त इहो हिन दोस्त वटि बि इलाही ख़बरूं हूंदियूं, हिकिड़ो रोमेंटिक माण्हू ऐं मुंहिंजी हुन सां काफ़ी हवालनि सां घड़ी हुई, मूंखे अॼु बि नथो विसरे जॾहिं हू मरण घड़ीअ ताईं जेका बुख हड़ताल थी कराची प्रेस करे वेठा ऐं अॼु बि मूंखे हुन जी उहा मुल्क यादि आहे। उन खां पोइ त इलाही दफ़ा मिलियासीं, कचहरियूं कयूंसीं, बशीर ख़ान जे 40 में एॾी रश हुजे, अलाए किथां हिकिड़ो माण्हू अची ईअं पुठनि ते हथु रखी आऊं सतार पुनल गॾु ॾियूं जावेद सोन अची अचो स्टेज ते, उहो वीचारो लही आयो पाण स्टेज तां असांखे वठी वियो, डॉक्टर साहब वारा फ्रंट रो में वेठा हुआ, सनान वारा, त हिकिड़ो ज़बरदस्त माण्हू हो, पर आउं चवंदुसि अंडर यूटिलाइज़ रहिजी वियो, हुन खां अञा असांखे वधीक कुझु मिलणु घुरिबो। त इन करे हाणे ईंदड़ कारकुननि जी अहिड़ी तरबियत थियणु घुरिजे जो इहो ईंदड़ नस्लुनि लाइ असांखे उन्हनि जी सॼी जेको प्रोसेस में पोरियो आहे कमिटमेंट आहे उनजी ख़बर पए। ॻाल्हियूं सभिनी वटि इलाही आहिनि, मूं वटि बि इलाही आहिनि, पर हाणे वक़्त जो ख़्यालु कबो। हाणे डॉक्टर कादर मक्सी साहब असांजो प्यारो दोस्त सिंध तरक़ी पसंद पार्टी जो रहनुमा, खेनि गुज़ारिश कंदुसि त ख़िताब करे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों साथियों, जिए सिंध जिए पोरिया। मां सुलेमान अबड़ो साहब जिन जो शुक्रगुज़ार जिन ही मेज़बानी या फ़राइज़ अंजाम ॾिना ऐं सागर हनी बुर्दी हिकिड़े क़ौमी सियासी कारकुन खे यादि करण लाइ इहे मेड़ा कोको ठाहियो। ज़ुल्फ़कार हाले पोटे साहब जो तमामु शुक्रगुज़ार आहियां, जंहिं कोशिशूं वरितियूं ऐं घणो करे गुम हूंदो रहंदो आहियां दुनिया जहान जे ख़तनि खां, पर हिन कोशिशूं वरितियूं मूंखे ॻोल्हे ऐं अॼु हिन प्रोग्राम में मूंखे शरीक करायो। मुंहिंजे लाइ फ़ख्र जी ऐं ख़ुशी जी ॻाल्हि आहे। साईं जिन जी वॾी महिरबानी। दरअसल सागर हनी बुर्दी सियासी कारकुन, सागर जो इब्तिदाई ज़मानो आउं सम्झां थो त जॾहिं असां जिए सिंध खां अलहदा हुआसीं, अलहदा पंहिंजे तरक़ी पसंद पार्टी प्लेटफॉर्म ते हुआसीं, त सागर जो सियासत में जसकम जी सियासत में पोइ अचणु थियो आहे। बाक़ी मिलणु जुलणु बशीर ख़ान खां वठी सभिनी दोस्तनि सां गॾु मूंखां कंहिं TV वारे पहिरीं ॾींहुं कमेंट वरितो त मूं उहो ई चयो त हुनजे चहिरे ते हमेशह मुस्कुराहट ऐं मुर्ख रहंदड़ हुई। जॾहिं मिलियो, जंहिं बि हालत में मिलियो, जलसे में हो, पंधु हो, जदोजहद में हो, त हिकिड़ो मुरकंदड़ चहिरो रखंदड़ हिकिड़ो बावकार सियासी कारकुन। इब्तिदाई दर्जे जी जामी तव्हांखे ॿुधायो त सिंध सागर पार्टी ऐं पोइ सॼो मौलाना ज़िला बि हुयो, ऐं ॿियो हुनजी इहा ख़ूबी हुई या क़ाबिलियत हुई या कमिटमेंट हुई त जंहिं बि पार्टी सां रहियो न उहो लीडरनि सां गॾु गॾु रहण वारो माण्हू, ऐज़ला बोए सां गॾु हो त हुनजो राइट हैंड थी हलंदड़ हो। बशीर ख़ान सां आयो त हर वक़्तु बशीर ख़ान सां गॾु हुनजो राइट हैंड थी हलंदड़ आयो। जो न्याज़ तव्हांखे ॿुधायो त बशीर ख़ान फ़िलहालु आइन जे कुझु शिकुनि खे माठो करे रखी छॾियो, चई हाणे प्रेस सेक्रेटरी इहो आहे, गॾिजी हलो कमु कयो। त माना इन हद ताईं हुनजी शख़्सियत मन लुभाईंदड़, एतमाद ॾियारण वारी ऐं हुजत मोहबत ॾियारण वारी। इन करे हुन उन वेसा खे मरण जी घड़ी ताईं क़ाइमु रखियो।
इंसान हार्ट अटैक थी वियो, हीअ सॼी मशीनरी आहे बेवफ़ा क़िस्म जी शइ, कंहिंखे को भरोसो कोन्हे त केतिरा ॾींहं ऐं केतिरा साल केतिरा महीना रहंदी। के माण्हू 100 साल कढियो वञनि, के माण्हू जवानी में हलिया था वञनि। हिकिड़ो कुदरती लक आहे, उनखे क़बूल कयूं था। मुस्लमान बि आहियूं, इन करे दुआ घुरायूं अलाह ताला उनखे जन्नत में जॻह ॾींदो, तमामु बहितरीनु आलीशान। बाक़ी इहो आहे त सिंध जी सियासत में हिकिड़ा उहे माण्हू आहिनि जेके माण्हू सरफेस ते हूंदा आहिनि सियासत में, पार्टियुनि जा सरबराह या अहिड़ा सरगर्म माण्हू जेके नज़र ईंदा आहिनि सरफेस ते, पोइ उहे मशहूरी बि माणींदा आहिनि, मीडिया जे ज़िक्र में बि हूंदा आहिनि, सोसाइटी ऐं माण्हुनि जी नज़र में बि हूंदा आहिनि। पोइ हर को सुञातो पंहिंजे पंहिंजे किरदार ऐं अमल सां वेंदो आहे। ऐं हिकिड़ा माण्हू इहे अहिड़ा हूंदा आहिनि जेके उन सरफेस जी, जीअं जिनजी साहब चयो त अनसंग हीरोज़, जेके ज़ाहिरी तरह दुनिया जी पढ़ाइण पाण सुञाणप वारे हुन रुझाननि खां आज़ादु हूंदा आहिनि। त अख़बार में फ़ोटो छपियो न छपियो, कोई मज़मून लिखियो न लिखियो, पर हू पंहिंजे रूह ऐं ज़हन सां इन ॻाल्हि लाइ कमिटेड हूंदा आहिनि त हू इन मक़सद लाइ ॼावान, हुननि खे इहो मक़सदु सरंजाम ॾियणो आहे ऐं उन मक़सद लाइ कमु कंदो रहणु खपे। ऐं आउं सम्झां थो त हनीफ़ सागर बुर्दी उन्हनि माण्हुनि मां हिकिड़ो माण्हू हो जंहिं पंहिंजी कमिटमेंट सां पंहिंजी सियासी तहरीक खे, जदोजहद खे ऐं इल्मी जस्तजू खे जारी रखियो। न्यासा पाण चई वियो त GSN जे अंदरि इहो ॾाढो ऑड हूंदो, कंहिंखे चइजे त अच त भला गॾिजी हिकिड़ो मज़मून था पढ़ी वठूं, को किताब था पढ़ी वठूं, को साईं शालती जा 2 शेर शेख या जेको वाई था ॾिसी वठूं, त इहे चवंदा चरिया माण्हू आहिनि, ए जेके किताब पढ़ण जूं ॻाल्हियूं कंदा उहे भाड़ियान इनकलाब जे कम जा कोन आहिनि। ईअं रफ़ फतवा हलंदी, पर उन सॼी GSN तहरीक में इलाही 100,000 नौजवान आहिनि बि जेके इल्मी चाह रखनि था, पंहिंजी कमिटमेंट में बि पूरा आहिनि, अमल जे मैदान में बि इंतहाई शानदार कमु कनि था, पर इल्मी सियासी फ़िक्री बुनियादनि ते हू पंहिंजो पाण में मुस्तक़िल मिज़ाजी सां पंहिंजो इल्मी वाद वेझ लाइ कमु कंदा रहनि था। त हनीफ़ सागर बुर्दी उन्हनि समूहनि कारकुननि मां हिकिड़ो बाशऊर, सम्झ ऐं साञा रखंदड़ हिकिड़ो सियासी कारकुन। ऐं बाक़ी ज़ुल्फ़कार हालेपोटे साहब जेका ॻाल्हि कई आहे त लिखो, मसलन मां जी दिलि चवे थी मां लिखां, मुंहिंजी सॼी ज़िंदगी सस्पेंस थ्रिलर अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं मुसीबतूं मुंहिंजी ज़िंदगी सां जुड़ियल आहिनि, पर मां नथो लिखी सघां। मां कूड़ लिखां, इन खां वधीक सिंधी तारीख़ सां का बदियानती थी नथी सघे। त कूड़ लिखिजे, फटाका लिखजनि, धूड़ लिखिजे ऐं मिड़ई पंहिंजो पाण खे लफ़्ज़नि जी जादूगरी में पढ़ाइजे, उन खां वधीक क़ौम सां तारीख़ सां धोखो नथो थी सघे। ऐं जहिड़नि मरलनि में जीअं जीअं असां ज़िंदगी जे जंहिं ॾींहं खां वठी सियासत जी सुती पीतीसीं ऐं जनरल जाजी मार्शल लॉ जी मज़ामत खां वठी GSN जो सबक़ु पढ़ियोसीं, उन ॾींहं खां वठी जेको जेको हिकु हिकु ॾींहुं असांजी ज़िंदगी जो आहे उहो न लिखी सघूं था ऐं न पेश करे सघूं था। ख़ुदा करे अहिड़ो समाज, अहिड़ो माहौल जुड़ी वञे जंहिंमें असां सच लिखी ऐं ईंदड़ नसलनि खे आछे सघूं, या पंहिंजे पोयरनि खे कुझु कहाणी लिखी छॾे वञूं त बाबा हे पोइ ईंदड़ नसल लाइ लिखिजो। त ॾाढी सियासत हिकिड़ी जिथे लुत्फ़ ॾींदड़, जंहिं लुत्फ़ में माण्हू पंहिंजी ज़िंदगियूं ॾियण लाइ लम्हे बराबरि कोन सोचींदा आहिनि, ज़िंदगियूं ॾेई अमर थी वेंदा आहिनि। एॾी लुत्फ़ अंदोज़ बि आहे, लुत्फ़ अंगेज़ बि आहे ऐं ओतिरी वॾी भयानक ऐं ख़तरनाक बि आहे। त सियासत में अचणु ऐं सच सां बीहण लाइ जिन तल्ख़ ऐं ज़िलत अंगेज़ इन सॼी प्रोपेंडा मां, ज़िलतुनि मां ऐं हमलागिरी मां जेके माण्हू गुज़रनि था, उहे उन्हनि खे ख़बर आहे त उहे लम्हे लम्हे ते कढ़नि कीअं था। पर उन ॿिन्ही शयुनि जो तवाज़ुन आहे त जॾहिं तवाज़ुन सां शयूं हलनि थियूं त आउं सम्झां थो त उहो पंहिंजे अंदरि जो इत्मीनान
ऐं पंहिंजी कमिटमेंट जेका एतिरी पुख़्ती आहे जो दुनिया जेके बि सिंध जा, सॼी दुनिया में ईअं थींदो आहे, पर सिंध जा जेके बि सियासी अॻुवान रहिया आहिनि जेके नामवर पाण ॻणियूं था, उहे इन फ़तवाबाज़ी खां इन किरत अंगेज़ जेका प्रोपेंडा ऐं हमलागिरीअ उनखां आज़ादु कोन हुआ, पर उन खां पोइ बि हुननि पंहिंजी ज़िंदगी जे आख़िरी घड़ी हिचकी ताईं पंहिंजे वतन जी जदोजहद ऐं उन अमल तां हथु न खयो ऐं पंहिंजे सुकून सां पंहिंजी अबदी ज़िंदगी ॾे विया। त ही तमामु उन हिसाब सां तवाज़ुन जेको आहे उहो सेटिस्फेक्शन ऐं लुत्फ़ अंगेज़ी जो वधीक आहे, जंहिंजे करे माण्हू जानियूं ॾींदा रहनि था, उन राह ते हलंदा रहनि था। बाक़ी भेण ज़ाइदा जेको चयो त ही ज़रूरु आहे त हिकिड़ी लाइन लिखो ऐं उनखे सारायो वञे ज़रूरु, पर हिकिड़ो इहो बि अमल आहे त लाइन लिखी ऐं किताब लिखण जेतिरी तारीफ़ जी तवक़ो न रखो। असांजे माण्हू सिंध में इहो वॾो अज़ाब आहे त तव्हां 4 लाइनूं लिखो था, पंहिंजे पाण खे PhD आलम सम्झणु शुरू था करे छॾियो ऐं पोइ चओ था सॼो समाज असांखे वेठो पढ़ाए जे सुभान अल्लाह ऐं वेठा ही सनाख़वानी हले, त इहो रवैयो बि मनफ़ी आहे। जंहिंखां जेतिरो पहुचे थो पंहिंजे वतन लाइ, कमिटमेंट सभिनी जी वतन ॾे हूंदी आहे। बुनियादी महवर सियासत, बुनियादी तज़ाद समाज जो मैशत जो आहे, ठीकु आहे न। मुआशी बुनियादी तज़ाद हूंदो आहे, जंहिंजे करे पोइ क़ौमूं बि यादि ईंदियूं आहिनि, पोइ तबिका बि यादि ईंदा आहिनि, पोइ सभु शयूं यादि ईंदियूं आहिनि। पर जॾहिं का क़ौम ऑक्यूपाइड टेरिटरी हुजे, मफ़्तू हुजे, ग़ुलाम हुजे, पंहिंजी समूरी आज़ादियुनि खां महरूम हुजे, इख़्तियारनि ऐं हाकिमियत खां महरूम हुजे, उन वक़्तु बुनियादी दाइमी तज़ाद धरती वतन जो हूंदो आहे। ऐं उहो वतन जेकॾहिं असांजी एजेंडा बणिजी वेंदो, उन जो इस्तकाम, पहिरीं ॻाल्हि वतन जो इस्तकाम, त भई कहिड़ी सियासी जादूगरी ऐं फंटागिरी में को माण्हू तव्हांजे वतन खे तक़सीम त नथो करे। असां हिन सूरत हाल खे भोॻियूं पिया, फ़लस्तीन जे माण्हुनि भोॻियो, फ़लस्तीन जा माण्हू उन वक़्तु न सम्झो। कंहिं चयो फ़लस्तीनियुनि खे त भई जेके यहूदी अथव ही छा पियो थिए दुनिया में, त चवंदा हिकिड़े अरब तलवार कढी चईंदासीं जेको अरब आहियूं मार्शल रेस, जंगी जहादी माण्हू आहियूं, ही हट वाणिया यहूदी असांखे छा कंदा। पोइ तव्हां ॾिठो त फ़लस्तीन ॿध थी वियो, हज़ारनि लखनि ॿारनि जी क़ुर्बानीनि खां पोइ फ़लस्तीन यकजा नथो थी सघे। हाणे तूं पंहिंजा बुनियाद बैतुल मुक़दस वग़ैरह इहे सभु विञाईंदा सिर्फ़ु हिकिड़े महदूद ज़मीन जे दायरे ताईं पहुची वेंदा ऐं मूंखे ईमान त फ़लस्तीन आज़ादु थींदो ज़रूरु। उहो कोन थींदो जेको 1948 खां बल्फोर डिक्लेरेशन खां अॻु में फ़लस्तीन हो। त जिन माण्हुनि गुमराही कई त असां नई सिंध ठाहियूं पिया, असां नेशनल बोर्जवा खे आणियूं पिया, असीं नसुल परस्ती जी सियासत खां आज़ादु आहियूं फलाना, ऐं जॾहिं सिंध खे हमलावरी थिए थी, तक़सीम जी ॻाल्हि थिए थी, सूबे जी ॻाल्हि थिए थी, का बि न क़िस्म जी ॻाल्हि थिए थी, उन वक़्तु असांजो बुनियादी प्राइम एजेंडा छा आहे, वतन जो इस्तकाम या ॿियो कुझु। आउं सम्झां थो असांजो वतन जो इस्तकाम ऐं इंटीग्रिटी जेको बुनियादी सुवालु आहे, जेको माण्हू नेशनल सियासत करे ऐं उहो इंटीग्रिटी सां जुड़ियल न आहे, माना उनजी सियासत अधूरी आहे। अहिड़े तरीक़े सां सागर हनी बुर्दी उनजो सॼो फ़िकिर ऐं जेकॾहिं शाह लतीफ़ जो हक़ीक़ी पार्खू आहे ऐं शाह लतीफ़ खे वाक़ई असां फ़िक्री, शौरी ऐं रुहानी सिंध जो सदियुनि ताईं रहबर तसवर कयूं था, त पोइ उनजो फ़िक्र ऐं फ़लसफ़ो इहो ई आहे त आज़ादु ऐं बावकार वतन जी बहाली ऐं जेको असांजे अबे ॾाॾे असांखे वतन ॾिनो आहे, उन वतन जा वारिस थी असां पंहिंजी ईंदड़ नसलनि खे महफ़ूज़ वतन मुंतक़िल कयो। ऐं उन वतन लाइ जिन माण्हुनि पंहिंजो रतु ॾिनो आहे, पोरियो ॾिनो आहे, पघर ॾिनो आहे, ज़िंदगी जा ॾींहं जेलनि में गुज़ारिया आहिनि, उहे सभु क़ाबिल तहसीन आहिनि। ऐं तारीख़ी बेरहमी भले कंहिंखे लताड़े छॾे, कंहिंखे मीसारे छॾे, कंहिंखे गुम करे छॾे,
पर उहे ज़िंदा रहणा ऐं ज़िंदा रहंदा। इन करे जीअं अॼु पाण गॾु थिया आहियूं सागर हनी बुर्दी जे हवाले सां त ही उहो ई नौजवान आहे जंहिं इन वाह इन कैफ़ियत खां आज़ादु रहंदे पंहिंजे वतन ऐं पंहिंजी तहरीक लाइ कमु कयो आहे। ऐं अॼु ही दोस्त ही असांजी रवायत आहे STP जी त असां सभिनी शहीदनि जा न रुगो वारिस थींदा आहियूं, उन्हनि खे पंहिंजो सम्झंदा आहियूं ऐं पंहिंजो सम्झंदे उन्हनि जा ॾींहं मल्हाईंदा आहियूं, उन्हनि जा तहज़ीती मेड़ाका सॾाईंदा आहियूं ऐं उन्हनि जे किरदार उन्हनि जी जदोजहद जी रोशनास कराईंदा आहियूं। अॼु ज़ुल्फ़कार ऐं सलेमान अबड़े साहब इहो कमु कयो आहे, इन लाइ इन्हनि खे ज़रूरु साराइणु खपे ऐं ख़ुदा उहो ॾींहुं आणींदो जॾहिं पाण इन्हनि मुश्किलातुनि मां निकिरंदासीं ऐं हनीफ़ सागर बुर्दी जा ख्वाब ऐं सॼी सिंध जो ख्वाब ऐं असां पंहिंजी ईंदड़ नसलुनि लाइ जेका उमेद ऐं आस आहे उनखे ज़िंदा रखी ऐं पंहिंजे वतन खे ज़िंदा ताबिंदा रखंदासीं ऐं ईंदड़ नसलुनि खे आज़ाद बावकार सिंध मुंतक़िल कंदासीं। सिंध ज़िंदाबाद, इनकलाब ज़िंदाबाद, मज़लूम महकूमान जी जदोजहद ज़िंदाबाद। थैंक यू साईं डॉक्टर साहब। हाणे दोस्तो पाण हिन तकलीफ़ खे ख़तमु था कयूं। प्यारे सागरनि जी यादि में जेको ताज़ियती मेड़ाको दोस्तनि ॻाल्हायो, जेके दोस्त रहिजी विया उन्हनि खां मां माज़रत थो कयां। सामिन हिन सां गॾु ई हीउ प्रोग्राम पंहिंजी पुॼाणीअ खे पहुतो आहे। जाफ़र मेमन खे हैदराबाद मां इजाज़त ॾींदा ऐं ॿुधंदा रहंदा रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।